नाज़रीन, सिंध असेंबली इरसा ख़िलाफ़ ठहराव अक्सरियत राय से मंजूर किया है। करारदाद की तहरीक इंसाफ तरफा मुखालफत कई वही है। तफसील दे रहा है गुलशन शेख। जी गुलशन, छा तफसील आहिनि? जी, सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठि शुरू थियो। सिंध असेंबली इजलास में आपाशी खाते के सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल इरसा खिलाफ़ करारदाद पास कई और करारदाद पेश कई जेका सिंध असेंबली पास करे छॾी, जॾहिं त तहरीक इंसाफ के मेंबरनि उनकी मुकम्मल तौर ते मुखालफ़त कई। सिंध असेंबली इरसा के 3 टियर फार्मूले के रद्द कंदे सिंध के 91 पानी मुआवजे तहत पानी ॾियण जो मुतालबो करे सिंध असेंबली इरसा के खिलाफ करारदाद मंजूर करे छॾी आहे, जॾहिं त उन करारदाद की तहरीक इंसाफ मुकम्मल तौर ते मुखालफ़त कई। ऐवान में करारदाद ॻाल्हाइण वक़्तु सुहेल अनवर सियाल ऐं तहरीक इंसाफ के मेंबरनि में झेड़ो थी पियो, जंहिं ते गुठनि लफ़्ज़नि जी ॾे वठि थी ऐं सुहेल अनवर सियाल जेको आहे तहरीक इंसाफ जे मेंबरनि ॾांहुं वधियो, जंहिं ते खेसि मेंबरनि रोके छॾियो। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में शहीद थी वियल पुलिस अहलकारनि जे लाइ बि दुआए मग़फ़िरत घुरी वई। जी गुलशन, अवां जी मेहरबानी।